असी पुलिस के ॿुधाइण चाहियूं था त असी तव्हांजी बि रिपोर्टिंग कयूं था, असी ॿियनि मज़लूम माण्हुनि जी बि रिपोर्टिंग कयूं था ऐं असां तव्हांजी बि हर ख़बर खे ब्रेक था कयूं ऐं असां क़तई तौर ते इहो फ़र्क़ु नथा सम्झूं त को कंहिंजी ख़बर आहे ऐं उनखे कवरेज न ॾिजे। असीं सदाई तव्हां जेके माण्हुनि खे ॿधे चर्च में कॾहिं अफ़ीम में कॾहिं सफ़ीना में वञो था त असां उनजी बि रिपोर्टिंग कयूं था। तंहिं करे क़तई तौर ते इहा इजाज़त न आहे त तव्हां असांजे सहाफ़ी दोस्तनि ते तशदुद कयो। अॼोको ही धरणो, अॼोको ही एहतजाज असांजो जेको आहे उहो असांजो हिन IG सिंध, DIG मीरपुरख़ास ऐं ॿियनि खे ॿुधाइणु आहे त ही थरपारकर जी पुलिस असांजा सहाफ़ी दोस्त जेके कवरेज करे रहिया हुआ उन्हनि जे मथां तशदुद कयो आहे, उहो असांखे क़तई तौर ते क़बूल न आहे। असीं चऊं था त SSP थरपारकर खे त असांजो अज़ारो करे हिन मामले जो, छाकाणि असांजे सहाफ़ी दोस्तनि खे बिला जवाज़ तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। हुन जो कमु को ॾोह उन्हनि कोन कयो, हुननि जो ॾोह सिर्फ़ु इहो जो पंहिंजे कैमरानि में जेके माण्हुनि सां कुझु थियो पिए उहो उन्हनि रिपोर्ट पे कयो। तंहिंजे करे असीं IG सिंध, DIG मीरपुरख़ास खां मुतालबो था करियूं। अॼु सिंध जे जेका सूबाई सलाहकार आहे मुर्तज़ा वाब उन हिन मामले जो नोटिस वरितो आहे। सिंध असेंबली में सहाफ़ी दोस्तनि एहतजाज कयो आहे। असांजो एहतजाज उन्हनि जे करे उन्हनि कयो आहे त हिन मामले जी मुकमल तौर ते जांच कई वञे त असांजे सहाफ़ी दोस्त खे तशदुद करण में का पुलिस पाण त मलूस कोन हुई, SSP पाण त मलूस कोन हुयो। तंहिंजे करे हिन मामले जी जेका आहे उहा जांच करणु खपे। अॼोके हिन एहतजाज खे ख़िताबु करण लाइ ऐं सॾु ॾियां थो असांजे सीनियर सहाफ़ी दोस्त खाटा हुजानी खे तू अचे ख़्यालनि जो इज़हार करे। खाटा हुजानी वासियो थरवासियो ही इंतहाई दुख जहिड़ी ॻाल्हि आहे, इंतहाई अफ़सोस जो मक़ाम आहे त अॼु 5 जुलाई जमहूरियत ते राताए जो ॾियारो मल्हायो पियो वञे। जमहूरी हुकूमत जा दावेदार हुक्मरान थर जे मिसकीन माण्हुनि ते राति जो पुलिस गर्दी करे चढ़ाई करे उन्हनि खे तशदुद जो निशानो था बणाइनि। थर जा मिसकीन माण्हू ॻोठाणा इंसाफ़ घुरी रहिया हुआ, इंसाफ़ जा तलबगार हुआ त हिकिड़ी कंपनी उन जे ब्लाक अंदरि, कोयले जे ब्लाक अंदरि उते उन्हनि खे 10 ॾींहं तशदुद जो निशानो बणायो वियो। उन्हनि ते जॾहिं तशदुद करण खां बाद उन्हनि खे पुलिस जे हवाले कयो वियो, उन्हनि ते केस दाख़िल कयो वियो चोरी जो। उन खां पोइ जॾहिं दो भील फौत थी थो वञे, वार्स लाश रखी धरणू था हणी वहनि, तॾहिं चूंडियल निमाईंदा उते पहुची उन्हनि सां ख़ातिरियूं था कराइनि, उन्हनि खे वाइदो था कनि ऐं केस था दाख़िल कराइनि त दोदे सां नाइंसाफ़ी थी आहे। ऐं ॿिए ॾींहुं वरी जॾहिं उहो मुख्य जवाबदार हथनि सां उन्हनि खे जेको आहे सो रस्तो ॾेई रवानो कयो थो वञे, वार्स एहतजाज था कनि, पॉलिटिकल पार्टियुनि जा माण्हू एहतजाज था कनि, उन्हनि जी बिरादरी जा माण्हू एहतजाज था कनि, तॾहिं पुलिस राति जो ऊंदाही में निंड सुतल माण्हुनि खे, पुरमन एहतजाज कंदड़ माण्हुनि खे बहाना ॻोल्हे तशदुद जो निशानो बणाए थी। असां उन जी मज़म्मत करियूं था। कंहिं बि तरह असां हिनखे चऊं था त हीअ गुंडागर्दी आहे, हीअ दहशतगर्दी आहे। तव्हां दहशतगर्दी जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे थर जे मिसकीन माण्हुनि ते। थर जी तारीख़, थर जा माण्हू त ठहियो, सिंध जी पूरी दुनिया जी तारीख़ तव्हांखे माफ़ु न कंदी। तव्हां जमहूरियत जे नाले में जमहूरियत जा दावेदार थी थर जे पुरमन मिसकीन माण्हुनि ते कूड़ो दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो आहे। तव्हां यकीन ॼाणो त हिते जेकॾहिं इंसाफ़ थींदो, असीं घुरदा कयूं चीफ जस्टिस खां त हिन मामले जी इंक्वायरी करायो, अदालती कमीशन जोड़ियो। ख़ुदा जी कुदरत ज़रूरु हिकिड़ो ॾींहुं इंसाफ़ कंदी। तव्हां थर जे मिसकीन माण्हुनि खे जंहिं तरह तशदुद जो निशानो बणायो आहे, मुंहिंजे सहाफ़ी भाउरनि खे तव्हां उन्हनि जो को क़सूरु कोन हो। तव्हां थर जे ॻोठाणनि ते इल्ज़ाम था आणो। तव्हां चओ था त हुननि जेको आहे सो चयो त असीं थरकोल ताईं वेंदासीं, थरकोल जे गेट ताईं वेंदासीं, एहतजाज कंदासीं। हुननि ॻोठाणनि वटि कंहिं बि क़िस्म जा हथियार कोन हुआ, उहो को कंहिं बि क़िस्म जी हुननि दहशतगर्दी कोन पे कई। हुननि जेकॾहिं उते वञी एहतजाज करण जो ॻाल्हि कई थिए त तव्हां हुननि खे रस्ते में बि रोके सघिया थे, पर तव्हां निंड सुतल राति जो हुननि ॻोठाणनि खे तशदुद जो निशानो बणायो आहे, लाठी चार्ज कई आहे, बहाना बणाए। असीं सम्झूं था कि असां सभिनी ते हमिलो आहे, थर जे ॻोठाणनि ते न, असां समूरनि थरवासियुनि ते तव्हां हमिलो कयो आहे। तव्हां समूरनि थरवास, हिकिड़े जामन मिसराणी खे तव्हां तशदुद न कयो आहे, साफ़ रुगनि ते तशदुद न आहे कयो। थर जे मिसकीन माण्हुनि खे असां सभई उन्हनि सां गॾु आहियूं। असां अलन ऐलान चऊं था थर जे चूंडियल नुमाइंदनि खे त असां थरवासियुनि तव्हांखे वोट उन करे ॾिना, तव्हां असां सां गॾु बीहो। तव्हां कंपनी ऐं हुकूमत सां गॾु थी बीहो था, लकीर कढो।
असांजो कंहिं PTI सां मक़सदु कोन्हे, असांजो कंहिं पीपल पार्टी सां मक़सदु कोन्हे, पर जेकर थर जे मिसकिन माण्हुनि सां इन क़िस्म जी नाइंसाफ़ी थिए थी, ग़रीब माण्हुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो थो वञे, हू इंसाफ़ जा तलबगार हुआ, उन ते बहितर जिन दहशतगर्दी करे निजी जेल क़ाइमु करे उन्हनि ॻोठाणनि पोरेतनि ते तशद्दुद कयो, कानून हथ में खयो, उन खे तव्हां जेको आहे सो रस्तो ॾेई रवानो करे छॾियो ऐं केस दाख़िल थियण जे बावजूदि रवानो कयो। जेके माण्हू इंसाफ़ जा तलबगार हुआ, जिन ते दहशतगर्दी थी हुई, उन ते तव्हां दहशतगर्दी जो कूड़ो केस दाख़िल था करियो। हेड़ो अंधेर अमृत में बि न आहे थियो, मार्शल लाइन में बि ही न आहे थियो। ही पहिरियों दफ़ो आहे थर जी तारीख़ में तव्हां इस्लाम कोर्ट में फायरिंग कई, तव्हां इस्लाम कोर्ट में थर जे पुरअमन माण्हुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। तव्हां हीअ जमहूरी माण्हू आहियो, तव्हां जॾहिं मुखालिफ़ दुर में हूंदा आहियो तॾहिं असीं तव्हां सां गॾु एहतिजाज में शामिलु हूंदा आहियूं। जॾहिं तव्हां ते पुलिस घरनि ते चढ़ायूं कंदी आहे, पीपल पार्टी जा अॻुवाणो वर्करो हुक्मरानो यादि करियो उहे ॾींहं, असीं तव्हां सां गॾु उन वक़्तु बि बीठल हुयासीं। जॾहिं पुलिस जाम सादिक जे दौर में तव्हांजो तर तपायो, तॾहिं बि असीं सभई माण्हू तव्हां सां गॾु बीठल हुआसीं। अॼु तव्हां पुलिस गर्दी करे थर जे मिसकिन माण्हुनि सां ई ज़ुल्म कयो था, ॾाढ ॾेका कयो था। तव्हां छा था सम्झो त सुभाणे ॿियो ॾींहुं न आहे अचिणो? ही तव्हांजी हुक्मरानी तव्हां क़यामत रहंदी। तव्हां थर जे ग़रीब माण्हुनि सां ज़ुल्म कयो आहे, तारीख़ तव्हांखे माफ़ न कंदी। महिरबानी। हटाओ जानी साहब, अञा त खून पियो पिजे, अचो त यार हिकु थिजे, अञा त खून पियो पिजे, अचो त यार हिकु थिजे। ही नांग नांग नांगड़ा हणूं तिन खे डांगड़ा, ही नांग कौन दार बा, ही नांग सभई मार बा, ही कौन था खीर तिन, ही खून पीदा कुझ तिन, हुननि ख़िलाफ़ जोटिजे, हुननि लाइ खूब खोटिजे, अचो त यार हिकु थिजे, अचो त यार हिकु थिजे। हाणे आऊं दावत किताब ॾिनसि असांजे सीनियर साहबी दोस्त ममताज़ नोड़ियो खे, तो अचे ख़्यालनि जो इज़हार करे। ममताज़ नोड़ियो। खाणे विझो खाणे विझो, खाणे विझो घाणे विझो, टैंकू मथां ताणे विझो, पर मुंहिंजो इहो ऐलान आ, सिर सच ता कुर्बान आ, सिर हक़ ता कुर्बान आ। मिठी जा साफ़ी दोस्तो, सिविल सोसाइटी जा अॻुवाणो ऐं मिठीअ जा शहरियो, हक़ मौजूद, सच मौजूद, सिंध मौजूद। यकीनन तव्हांखे ख़बर आहे त अॼु असांजो ही साफ़ी बिरादरी जो पुरअमन एहतिजाज जेका गुज़िरियल राति SSP थरपारकर सरदार हसन न्याज़ी जी सरबराही में जेका पुलिस गर्दी थी आहे, जेका गुंडागर्दी थी आहे, जेका बदमाशगिरी थी आहे, उन जे ख़िलाफ़ आहे। राति देर सां अंधारे में दो भील जेको पोरियत क़तल थियो, उन जे वारसनि ऐं उन जे मिटनि माइटनि ऐं सिविल सोसाइटी जे एहतिजाज जे मथां जेका गुंडागर्दी कई वई, जेका पुलिस गर्दी कई वई, जेका बदमाशी कई वई, जेका दहशतगर्दी कई वई, उन दहशतगर्दीअ जे कवरेज जे लाइ जेके साफ़ी पहुता, उन्हनि खे बि SSP सरदार हसन न्याज़ी जी मौजूदगीअ में वेशाणे तशद्दुद जो निशान बणायो वियो ऐं उते जेके पोरियत हुया, जेके इंसाफ़ जे लाइ गॾु थिया हुआ, उन्हनि खे बि रतो रत कयो वियो। उन्हनि जे मथां फायरिंग कई वई, उन्हनि जे मथां शेलिंग कई वई ऐं उन्हनि जे मथां गुंडागर्दी कई वई। उन हिकिड़े वैशाणी कार्रवाई जे ख़िलाफ़ जेके माण्हू सरापा एहतिजाज हुआ, उन्हनि एहतिजाज खे जेकॾहिं कवरेज करणु साफ़ी पहुता त उहो जीअं एहतिजाज कंदड़नि जो जमहूरी हक़ आहे एहतिजाज करणु, ईअं ई साफ़ीअ जो बि हक़ ते थियो त हू उन पुलिस जी दादागिरीअ खे पंहिंजी कैमरा जी अख में महफ़ूज़ बणाए ऐं पंहिंजे चैनलनि या अख़बारनि में अहिड़ा ऐवाननि ताईं पहुचाए। उन दौरान असांजा सहाफ़ी भाइर इम्तियाज़ धाराणी, जामन मिसराणी, सुधीर राठौड़, सदाम बशीर, ॿिया केतिरा ई सहाफ़ी शदीद ज़ख़्मी थिया आहिनि। तव्हांखे इहो ॿुधायूं, जेकॾहिं इहो तासिर ॾिनो पियो वञे SSP जे पारां त कुझु जेके असांजे पुलिस एहलकारनि इन क़िस्म जी कार्रवाई कई आहे, इहा क़तई तौर ते ग़लति आहे। जंहिं वक़्तु तशद्दुद थियो पिए, जंहिं वक़्तु सहाफ़ियुनि खां मोबाइल फ़ोन फुरकाया विया पिए, जंहिं वक़्तु सहाफ़ियुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो पिए वियो, उन वक़्तु SSP मौजूदु हुयो ऐं SSP पाण हुकुम ॾिनो त हिननि सहाफ़ियुनि खे बि मोचड़ा ॾियो, हिननि खे गिरफ़्तार कयो ऐं हिननि खे न छॾियो। SP जे हुकुम खां पोइ ही कारी वर्दी वारनि पगड़नि
उन्हनि मासूम औरतुनि खे तशदुद जो निशानो बणायो, उन्हनि साफ़ियुनि खे तशदुद जो निशानो बणायो, उन्हनि औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो बणायो। हिननि बेशरम ऐं बेहया पगड़नि उन्हनि मासूम औरतुनि जो ख़्यालु न कयो ऐं उन्हनि तां बि न टरिया ऐं उन्हनि जे वारनि मां गी झले ऐं उहे गीलींदा रहिया। उहे समूरी रिकॉर्डिंग असांजे साफ़ी दोस्तनि जी मोबाइलनि में हुई, पर हिननि बदमाशनि उहे मोबाइलूं फुरे, उहे अञा ताईं उहे मोबाइल फोन वापसि न ॾिना आहिनि ऐं उन्हनि मां डिलीट कयूं आहिनि। असीं हिन SSP जेको पाण खे जेको फिल्मनि जो हीरो थो सम्झे, जेको ही पाण खे अलाए छा थो सम्झे, उनखे इहो ॿुधाइणु चाहियूं था त ही थर आहे, ही थर जा गैरतमंद माण्हू आहिनि, ही थर जा गैरतमंद साफ़ी आहिनि। तुंहिंजी हिन बदमाशी ऐं तुंहिंजी गुंडागर्दी जे अॻियां ख़ौफ़ज़दा न थींदा त जेलूं भरियो, ता भले साफ़ियुनि खे जेलनि में विझो, औरतुनि खे जेलनि में विझो, पर ही थर जो बाशऊर अवाम, थर जी सिविल सोसाइटी, थर जा साफ़ी तव्हांजी बदमाशी हलण न ॾींदा, तव्हांजी गुंडागर्दी हलण न ॾींदा ऐं तव्हांजी दादागिरी हलण न ॾींदा। अॼु आऊं थरपारकर जी साफ़ी बिरादरी जे अॻियां सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे सदर हुजण जी, ऑर्गेनाइज़र हुजण जी हैसियत में अॼु आऊं हिते इहो चिता थो ॾियां सिंध सरकार खे त जेकॾहिं 24 कलाकनि जे अंदरि हिन मामले जो नोटिस वठी उन SSP ऐं जेके लाॻापियल ऑफिसरनि जिन इहा गुंडागर्दी कई आहे उन्हनि खे हटायो न वियो त हीअ एहतजाजी चिड़ंग न रुगो मिठी, न रुगो इस्लाम कोट, पर सॼी सिंध ताईं फैलिजंदी ऐं सिंध जनरल काउंसिल जे मर्कज़ी सदर गादी झंडीअ सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे। उहो चवे थो त ही थरपारकर जा साफ़ी फ़ैसिलो कनि ऐं फ़ैसिलो करण खां पोइ असांखे हुकुम कनि त ही सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वेंदी ऐं तव्हांजे गले मां झले रातो के तयल तशदुद जे पाईअ जो हिसाब वठंदासीं, हर गुंडागर्दीअ जो हिसाब वठंदासीं, हर बदमाशी जो हिसाब वठंदासीं। दोस्तो, अॼोको ही एहतजाज रुगो हिन अॼोके नंढड़े मेड़ाके ते ख़तमु नथा कयूं। असीं थरपारकर जा साफ़ी रोज़ जे बुनियाद ते पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं ऐं असीं थर जी समूरी सिविल सोसाइटी खे इहा इल्तिजा था कयूं त अचो हिन बदमाशी ऐं गुंडागर्दी जे ख़िलाफ़ गॾु थियूं ऐं हिन कारी वर्दी वारनि पगड़नि जिन असांजे मासूम औरतुनि जे मथां तशदुद कयो, औरतुनि जे हथां तशदुद कयो, साफ़ियुनि ते तशदुद कयो, हिननि खां हिसाब वठूं ऐं उन्हनि खे अंजाम ताईं पहुचायूं। जेसि ताईं ही अंजाम ताईं न पहुचंदा जिदोजहद जारी रहंदी। जी सर। महिरबानी अमताज नोडियो साहब। अॼोके हिन असांजे सहाफ़ी बिरादरी जे एहतजाज में PTI जो दोस्त कृष्ण शर्मा यकजहती तौर शरीक थियो आहे। खेसि असीं उनजा थोराइता आहियूं। महिरबानी अॼोके एहतजाज खे हाणे ख़तमु कयो।